ठार शामी टाउन कमेटी जो एक मुलाजिम तरफ़ां मुबैना तौर मुक़दस किताब के ढाल बणाए ब्लैकमेलिंग ऐं ड्यूटी में गफ़लत जो संगीन मामलो साम्हूं आयो आहे। सैनिटेशन इंचार्ज सिराज अहमद भुट्ट मूजिब ॼाणायल मुलाज़िम पंहिंजी नाअहली ऐं ग़ैर हाज़िरी खे लिकाइण लाइ मज़हबी जज़्बनि जो ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे। सिराज अहमद भुट्ट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू मुलाज़िम पंहिंजूं ग़लतियूं लिकाइण लाइ क़ुरान पाक खे एहतिजाजी मुज़ाहिरे में इस्तेमालु करे इदारनि ते दॿाउ विझण जी कोशिशि करे रहियो आहे, जेको न सिर्फ़ु इदारनि जी तौहीन आहे पर समाजी क़दरनि जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हुन वधीक चयो त मुलाज़िम तरफ़ां लॻायल पघार कटौती ऐं बरतरफ़ीअ जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। संदन चवण मूजिबि हू हिकु आदी कमचोर मुलाज़िम आहे जेको पंहिंजे अमलनि खे जाइज़ साबित करण लाइ ॿारनि ऐं मज़हब खे इस्तेमालु करे रहियो आहे। वधीक इंकिशाफ़ कंदे सिराज अहमद भुट्ट ॿुधायो त ॼाणायल मुलाज़िम अॻु में बि जालसाज़ीअ में मुलविस रहियो आहे ऐं ॿियनि मुलाज़िमनि जा जाली सहियूं करे अदालत में टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ कूड़नि केस दाख़िल करायो आहे। मुतासिर मुलाज़िमनि तरफ़ां इन हवाले सां लिखत में शिकायतूं पिणु जमा कराई वयूं आहिनि। वार्ड काउंसलर ऐं शेयरनि पिणु हिन मुलाज़िम ख़िलाफ़ केतिरनि शिकायतुनि जो इंदिराज करायो आहे, जंहिंजी बुनियाद ते संदसि बदिली कई वई, पर हिन सुधरण बदिरां ब्लैकमेलिंग जो रस्तो इख़्तियार कयो आहे। सिराज अहमद भुट्ट आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अहिड़नि अंसरनि ख़िलाफ़ फौरी क़ानूनी कार्रवाई कई वञे जेके सरकारी इदारनि खे बदनाम करणु, अदालती निज़ाम खे गुमराह करणु ऐं मज़हब जो ग़लति इस्तेमालु करण में मुलविस आहिनि, जीअं मुस्तक़बिल में बि को क़ानून ऐं मुक़दस क़दरनि खे ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु न करे सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।